न्यू सईदाबाद प्रेस क्लब अॻियां पीपी अॻवान नज़ीर अहमद राहू के खिलाफ फॉरेस्ट पुलिस स्टेशन नूरकेटी ते दाख़िल कयल FIR खिलाफ पीपी कारकुननि ऐं शहरियुनि जो एहतजाज। तफ़सीलन मूजिब न्यू सईदाबाद तालके प्रेस क्लब के अॻियां पीपी न्यू सईदाबाद के अॻवाननि राव बाबर हफ़ीज़ राजपूत, काज़ी आरिफ, इरफान बबलू मेमण, अब्दुल वारिस राहू जी अॻवानी में DFO फॉरेस्ट खातो मटियारी हसन रज़ा दस्ती, फॉरेस्टर सैयद शौकत शाह ऐं फॉरेस्ट खातो हैदराबाद के अमलदारनि के खिलाफ शहीद बनज़ीर भुट्टो चौक खां न्यू सईदाबाद टाउन कमेटी ऑफिस ऐं न्यू सईदाबाद तालके प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। न्यू सईदाबाद तालके प्रेस क्लब के अॻियां अॻवाननि मीडिया के ॿुधायो त पीपी जे अॻवान नज़ीर अहमद राहू जी अवामी मक़बूलियत खां ख़ौफ़ज़दा थी मुख़्तलिफ़ मौक़िअनि ते संदसि खिलाफ साज़िशूं कयूं वेंदियूं आहिनि। हाणे वरी ॿियनि जी ज़मीन ते कब्ज़ो करण जो ड्रामो बणाए फॉरेस्टर न्यू सईदाबाद सैयद शौकत शाह जी फरियाद ते नज़ीर अहमद राहू के खिलाफ FIR दाख़िल करे इलाइक़े अंदर अफ़रा तफ़री जो माहौल पैदा कयो वियो आहे। हुननि सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कयो त कूड़ी FIR दाख़िल करण की साज़िश में मुलविस माण्हुनि खिलाफ कानूनी कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स के लिए असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन के प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।